अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॾींदासीं अॼु हिकु बहितरीन नई ख़बर तकरार ड्रामे जे बारे में। दोस्तों, काफ़ी दोस्त इहो सोचे रहिया आहिनि त बसि ड्रामो बंदि थियो ऐं कुझु दोस्तनि कमेंट कया त न दा ड्रामो बंदि थी चुको आहे, तव्हां इन ड्रामे खे छॾे ॾियो। अॼु उन्हनि जे लाइ ही हिकु मैसेज आहे मुंहिंजो। दोस्तों, तकरार ड्रामो बंदि नाहे थियो, उन जी शूटिंग हली रही आहे। तकरार ड्रामो हलंदो, बिल्कुलु हलंदो, लेकिन हू तारीख़ ते तारीख़ ॾियनि था। जीअं सनी देओल चयो, तारीख़ पे तारीख़, तारीख़ पे तारीख़। हाणे तकरार ड्रामे वारा बि तारीख़ ते तारीख़ ॾेई रहिया आहिनि, लेकिन हलंदो, इहा मुंहिंजी गारंटी आहे। अगरि ड्रामो न हले त पोइ दोस्तों तव्हां मूंखे कमेंट में मैसेज कजो, हाली न। जॾहिं ड्रामो हफ़्तो ॾेढ बीहो तव्हां ड्रामो न हले पोइ ॿुधाइजो। ड्रामो तकरार ख़तमु न आहे थियो, बंदि बि न आहे थियो। जीअं जो शूटिंग वग़ैरह मुकमिल थी वई, साॻिया एपिसोड उन जा बि हली वेंदा, मुहबतनि जो माॻ जा बि हली वेंदा, उहो बि बंदि थी चुको आहे वक़्ती तौरु शूटिंग जे करे। फ़िलहालु हे मिनी सीरियल, नंढड़ा सीरियल ड्रामा नवां जेका आया आहिनि इहे हली रहिया आहिनि। इहे जीअं ख़तमु थिया, उन्हनि जी शूटिंग पूरी थी ऐं उन्हनि जी जेका बक़ाया क़िस्तां हली वेंदियूं, इहा असां तव्हांखे गारंटी सां ॻाल्हि करे रहिया आहियूं। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।